मसवाड़ जा पैसा मसवाड़ जा कॾहिं वरितो अथव? मूंखे 8-9 साल थिया 3-4 बिल्डिंगूं बदिलियूं आहिनि हाणे मसवाड़ चई 3-4 साल गुज़रनि था उथारनि था 2 साल गुज़रनि था उथारनि था। अच्छा घणो मसवाड़ आहे? 8-8,500 8,500 तंहिंखां पोइ लाइट पाणी अलॻि उहो अलॻि माना 10,000 लॻे त पोइ पैसा काथो अचनि? भॻवान हे कमु कयो न हिन मां छा निकिरे न 5-7 रुपया रोज़ु निकिरंदा 5,000 रुपया 5 रुपए हिकु गाउन 5 रुपए गाउन रेडीमेड जो आहे न उहो ग्राहकी थोरी वियो त सही न अचो सही बी करे पाण अच्छा अचो वरी तो हिकु गाउन जा घणा वठो? 5 रुपया 5 रुपया त रोज़ 2-3 गाउन सिबायो? हा 2-3-4-5 ॿियो वरी अखियुनि जो तव्हांजो नालो छा आहे? हा नालो मुंहिंजो कौशल्या जोर सां ॿुधायो। शर्मा कोशिला शर्मा हाँ बामराणी हलो हीअ बि बामराणी अथव ॿुधायो कुझु हा हे बि शर्मा आहे शर्मा हा तव्हां शर्मा आहियो हा ॿुधायो हा इहो भाउ ठीकु आहियो न घणनि सालनि खां पोइ था कुझु थी वियो हुनखे पथर मथे लॻियो त फासी वञे कॾहिं मोए खणी रंगण अच्छा न सिजा झुन जो आहे न जॻहियूं पथर मसवाड़ 8 नंबर में वेठी हुअमि 6 नंबर में वेठमि फैमिली कोई मसवाड़ ते मैं भाषण वाले कंदे बे कम भी न पुजंदो आहे टंगुनि में में सूट हाँ डायबिटीज भी आहे ब्लड प्रेशर भी आहे ओके you're holding it that's good कुर्सी गुज़ारो कीअं थींदो आहे तव्हांजो अंतार आना पाणी न कपिड़े पाणी बासण जे बि नथो पुजे बि नथी सघां टंगुनि में ऑपरेशन थियल पेर में राड़ पियल सिंधी आयो रानी आंटी तव्हां जी सिंधी आयो महाराष्ट्र मिस्टर सिंधी Mr. Sindhi is she speaking Sindhi perfectly सिंधी सां शादी किया त हेॾा साल थी विया 20 साल वो हाणे पोइ 20 साल 25 साल okay okay तो ऐसे कोई नहीं है आपका यहाँ नहीं तो क्या मतलब करने का और मिस्टर नहीं है मिस्टर भी गए ॿार बि वॾा थिया ॿार चवनि पिया समास थींदा न त पोइ मञींदा न हुए चाहींदा न कॾहिं बि न खबर अथनि त उहो बि ख़बर बि न सुञाणींदा बि न एतिरा हूंदा हिते ख़बर थी मूंखां उहा अलॻि थी पए मिस्टर बि तव्हांजा मिस्टर ॿारनि खे वठी विया हा उहो ॿार चाहींदा आहिनि न भई असांखे हीअ मम्मी न खपे अच्छा उन्हनि जी माइटनी सिस्टर टीचर हूंदी हुई भारती स्कूल में त चवंदा भई असांजो नालो वॾो आहे इन्हनि सां रहंदासीं Again, watch me. Okay. घणे वक़्त खां आयो अथई हिते? घणे 60 सालनि खां मथे मूंखे 60 सालनि खां मथे 60 साल 60 हा हा पहिरियों सालनि सां वियमि पोइ मुंहिंजे घोट जी जॻह वरिती सुठो ॻाल्हायो जेका ॻाल्हि आहे मां क्लियर थी चवां न हिते हिन ई घर में हा हिन ई घर में ऐं ॿार बाक़ी मुंहिंजा 2 साउरनि में जाया हिकु हिते जाई अच्छा तव्हांजी उमिरि केतिरी आहे
मुंहिंजी 75 पंज 75 75 75 अचो अचो सभिनी खे चयो राधा स्वामी अचो अचो वेहो अचो अचो वेहो मां नथी बीह सघां जेका ॻाल्हि आहे भई मां नथी सघां मूंखे ताक़त कान्हे जेका ॻाल्हि आहे तव्हां बि वरी वियो न तव्हां अकेला आहियो हा मुंहिंजी धीअर शादी करे आई मूंखे धीअर पालींदियूं आहिनि कूड़ छो ॻाल्हायव ख़र्च पाणी उहे ॾेई वेंदियूं आहिनि तॾहिं मां हलंदी आहियां या राशन वाशन थोरो जेको ज़रूरी उहो बि वठी ॾेई वेंदियूं आहिनि फ्रिज भी आएगा सेकंड इन वन वेरी गुड चाय पानी बिस्किट कुछ भी करो अगर तव्हां हिते अकेला रहंदा ना बेबी है बेबी आहे घणे साल जी ट्रेन 23 हाँ अच्छा वो छा कंदी आहे जॉब जॉब कंदी आहे एमकॉम कया वेरी गुड ओके घणे टाइम खां आयो हुते थी मां हिते ई पैदा थी आहियां 45 हिते हाँ मतलब 45 में पैदा मतलब 45 इयर्स थिया मूंखे अच्छा 45 इयर्स मतलब अधु भाउ जो आहे हुन पासे उन भाॼो तव्हांजे भाॼो हा अधु मूंखे मम्मी ॾे त मुंहिंजो डिवोर्स थी वियो आहे ओके हा हा तव्हांखे अधु हिसो ॾेई छॾियो Very good. It's nice. She's got a daughter. Yeah. You want me here? She's Talveja. Okay. ये बारो बढ़ींदो आहे न जॻह जो 70,000 बारो घणो बारो आहे 7.5 अच्छा लाइट पाणी लाइट 8 थी वेंदो न 8 थी वेंदो हा Okay. त माना एतिरो कमाईंदो आहे न उहो ज़रूरु कमाईंदो मां न पुछंदी ख़ुदि न उहो सुठो कंदा भेण छो कुझु बारो भरे थो Okay. हिन जो भाउ ऑटो हलाईंदो आहे Okay. 3 व्हीलर line. ऑटो Okay. मूंखे हथ में न ॾींदो आहे पाड़ो पढ़ींदो आहे बाक़ी हा बाक़ी कैश ॾींदो नी कैश या खाधो के न। ऐं एक खाधो राशन वाशन न उहो ॿाहिरो अचे हा हे सभु असां मुंहिंजी family हा त शादी वादी कई आहे न न नथी भाउ शादी कई आहे न हुन बि न कई आहे ठीकु न न भॻवान भाउ किथे रहंदो आहे भाउ मूंसां गॾु ई रहंदो आहे हिते ई हा he runs an auto. हे भाउ जो राधा स्वामी आहे हीअं राधा स्वामी न आहे 12 के बाद हमको अप्लाई करना है स्कॉलरशिप देंगे स्कॉलरशिप देंगे इसको 12 के बाद हाँ अभी 10th में नहीं कि 10th करे 11th 12th के भी करे हाँ तो इनको फॉर्म दे देना ठीक है चलो जय झूलेलाल जय झूलेलाल. पूरा न थिए छा कनि छो छा भला? कयूं तकलीफ़ पेरनि में तकलीफ़ डायबिटीज़ आहे मूंखे बि हाँ ऐं चकर ईंदा आहिनि हाँ ऐं पेरनि में ऑपरेशन थियल आहे उन टंग मथे बि न थी सघंदी आहे मुड़ी धिके धिके करे कंदा आहिनि पुट खे बि ॿाहिरि मोकिलियोमांसि ॿाहिरां वापसि हली छो आहे छा कयूं हाणे हिते घर वेठो किथे ॿाहिरि वियो कम ते ॿाहिरि किथे वियो वियो हुयो ॿाहिरि ॿिए जे थ्रू ॿाहिरि मोकिलियो हुयोमांसि ओ जमाइका वियो हुयो हाँ दुबई मोकिलियो न ॿाहिरां वापसि हली आयो 2 लख रुपयनि खे धकु हणी आयो छोकिरो मुंहिंजो जाम वॾो नुक़सानु किथे करे आहे आयो छोकिरो हाणे वेठो आहे हे मिलायो न हिननि सां मिलायो दुबई वई मोकिलियो छोकिरा ख़बर आहे मूंखे
दुबई थियो हाँ सरनेम तो ॿुधायो डोडेजा हाँ अच्छा सुभाणे मुलुंड हलंदो 8:30 लॻे मंदिर में पहुची मंदिर में सुबुह पहुची वेंदो 8:30 पुट खे वठी अचो पुट खे बि वठी अचो हिन सां मिलाईंदा न मतां नौकिरी जो कुझु थी वञे मतां कुझु थिए त उन तूं पाण कमाईंदा अच्छा हा अच्छा जय झूले जय झूले त चंपल में त ॾाढो फ़ाइदो आहे छॾे आयो तो छॾे आयो आहे छो भला लाला हाणे ॿियनि जी ॿोली त मथे मारी थी घणी पघार ॾींदो आहे ईंदो 8000 हा पोइ कम 17 सालनि खां उते आहियां त कुझु त पघार वधाए हा पोइ नथो वधाए भाऊ काॾे आयो वॾा भाऊ है काॾे न हिते हिन खे बि ॿुधायो तव्हां जॻह वठी ईंदा सुठी नौकिरी मोतीराम हा चंपल वारे नौकिरी कंदे न ख़बर थी चंपल जो कीअं पाराए रहियो आहे अच्छा कॾहिं छॾे आयो आहे बसि हाणे 15 ॾींहं हा त बोनस ॾिनो अथव कुझु न हुयो कुअनमल हुयो तेसि ताईं असांखे टेंशन न हुई हाणे छा आहे हिनजे ॿार पाण धनी हो न उहो गुज़ारे हा हाणे हुनजो पुटु थोरो वरी पंहिंजे हिसाब सां वरी राग हलाईंदा आहिनि न थोरो हा यंग जनरेशन तव्हां ॻाल्हायो भाऊ ॻाल्हाईंदो सी दिस इज विदाउट मनी यू कैन डू लॉट ऑफ गुड सवाल आई एग्री हा हर सवाल मां चवां थो हुनखे सब ठीक है घणा ॿार आहिनि तव्हां उल्हासनगर में यारहें पुठियां हे सिंधी सरदार आहिनि लबाणा सरदार लबाणा माना छा हे अफ्रीका मां आहिनि ख़बर नथन लबाणा माना छा थियो सिंधी सम्झे न सिंधी सरदार आहे न तव्हां अच्छा सिंधी न लबाणा आहियो हा हा सिंधी न आहिनि दादा ओके ओके त माना उहो सिंधी जे पासे में हूंदो हा लबाणो जेको उते माना सिंधी जे उते हूंदो त उन्हनि जा ई सरदार उते जा ऐं साम्हूं बि रहंदा आहिनि हा अच्छा लबाणा सरदार हिते उहो सिंधी जे पासे में हूंदो हिते शहर हा हा घणा ॼणा आहिनि लबाणा सरदार हुते 4 घर आहे ॿ हो हा असां तव्हां हिकु आहे न ॿियो मुंहिंजी वॾी जेठाणी आहे नंढी आहे अच्छा पर हिते ई हिते रहंदा हिकु ई हा इहे मुंहिंजो सां गॾु रहंदी आहे हा हा ही नंढी ॼणाणी वॾी थी रहे हा वॾी हा ऐं पंहिंजो हस्बैंड किथे आहिनि मुंहिंजो वेठो आहे न उहो स्टेट एजेंट आहे न अशोक हुननि जो हाणे न आहे जेको के बेगो असांखे आहे जे पुट ॾेखारियो हा हा उहे स्टेट एजेंट जो कमु कंदा आहिनि स्टेट एजेंट कमु कया जॻह वॻह वठी ॾियनि हा भाड़े ते जॻह आहे हा अच्छा तव्हांखे तारा नाम काएंगी मेरा नाम रीना है और मेरा जेठानी का मेरा लड़का है अच्छा हाँ मेरा लड़का अच्छा अलग है हमारी भाषा छोटा है अलग है हिंदी में मतलब पढ़ता हाँ, है मेरा जसमीत है छोटा है 9 साल का बच्चा है हाँ, पढ़ने हे गुरुअ जा ई आहिनि माना सिखनि जो हिसाब हाँ। सिखनि में बि जीअं जिसने गुरु को ढूंढा जीअं असां सिंधियुनि में कीअं शिकारपुरी ऐं माना पीरे ॻोठ जा सखर जा तीअं हिन में बि लबाणा सिख लबाणा सिखाई सिखनि में ई आहे माना सिखनि में आहे पर लबाणा सिख लबाणा सिखनि जो अलॻि अलॻि आहे धर्म के ॾिसो पंजाब में कीअं हिकिड़ा सिख था कोई नामदारी है हा राधा स्वामी हा, अलॻि अलॻि अच्छा आहे निरंकारी मैं है काम करती हूँ इधर सामने नहीं है हाँ। राधा साहब हाँ अच्छा इधर काम करने जाती हूँ पापड़ 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 वाला कितना मिलता है किलो का देते हैं 50 रुपया देते हैं रोज का रोज का माना पापड़ वेली नहीं है पापड़ ठाहींदा ई आहे हिकिड़ी माई हाँ इधर माई नहीं खाती हा खीचा पापा हेठि खीचा पापड़ तरी ठाहींदी आहे हा। माना विकिणंदी आहे उहे वठी ठाहे करे ऐं उन्हनि वटि वञी करे वेलींदी काम आहे करती है अच्छा 50 रुपया डेली और कितना किलो बन जाता है वो अपने हिसाब से काम से 2 घंटा देती हूँ बच्चा छोटा है स्कूल बिस्कुल छोड़ने जाती हूँ ना तो 2 घंटा जीअं 50-100 जेको मिलियो हाँ। माना हुन ते ई हाँ, देती हूँ ईअं आहे जीअं मिलियो जेतिरो अच्छी बात है जो आदमी काम करते हैं हमको बहुत पसंद है कोई भी आदमी कितना भी बुढ़ा हो जाए काम करना वो राधा स्वामी है वो ही बोलती है कि थोड़ा बहुत काम करे बच्चे के लिए चाहिए अब इन लोगों का घर है रहती हूँ उनके साथ अच्छा ये भाई तो बेबा बड़ा हो गया अभी तो कॉलेज वाले पास हो साधारण में किया अच्छा पंजाब तो नहीं है ना पंजाब में नहीं आता है लबाणा सिख अलग आता है जिसने बोलते ना गुरु को लाभा हाँ वो जाते हम लोग अच्छा अच्छा हम लोग जो वसंत शाह
मक्खन शाह सिंधी सरदार मुंहिंजो नालो सिंधी सरदार हो मक्खन शाह हाँ हे बि तीअं आहिनि पर उहे बराबरि सिंधी ॻाल्हाईंदा सिंधी सिखी है असां सिंधी पढ़ाई कई आहे अच्छा पढ़ाई भी सिंधी कई है सिंधी में ही हाँ पढ़ाई भी सिंधी कई है मुंहिंजा ॿार सभु सिंधी में पढ़िया आहिनि सिंधी में पढ़िया हाँ मुंहिंजा भाउर जेके आहिनि हा हाणे ॿार इंग्लिश में पढ़ंदा आहिनि हा हाणे त ठीकु अच्छा सिखाईंदो मां लॿाड़ा सिखा जाम जुड़िया आहिनि नंढे हूंदे मां ॿुधो उल्हासनगर में जाम अथव उल्हासनगर जी कोमा 1 2 3 4 5 फर्नीचर बाजार में जेका सब लबान है सरदार जेके सब लबान सब लबान है फर्नीचर बाजार किधर है अपने उल्हासनगर फर्नीचर बाजार फेमस तो फर्नीचर मार्केट सब लबाना तो सरदार जेके में सब लबान उता चेयरमैन तो मक्खन सिंह अच्छा तव्हां बि लबाना जी ना ना मां सिंधी हे सिंधी है सिंधी असां हुते पढ़िया आहियूं त सभु सिंधी स्कूल में पढ़िया एक बे में गंढेरी है हां अच्छा 50 साल का कोपरीअ में 50 साल असां 51 मुंहिंजी उमिरि आहे बचपन ई वई आहे हिते हां तव्हां स्टेट जो कमु कंदा हा स्टेट घणो आहे भाड़ो भाड़ो हाणे हिते असां 10 भरंदा आहियूं 10 भरींदा आहियो ऐं असांखे वठी ॾियो त वठी हाणे हुनजे मथां आहे न भई घणी ताक़त आहे 17,000 में एतिरो वन रूम किचन मिली वियो फ्लैट में वन रूम किचन वञो तव्हां पंहिंजे ब्रोकरेज दलाली हिकु दलाली हिकु महीने हिकु महीने अच्छा ऐं ओनरशिप में जेको हिकु टको जितने भी सेल जगह इशू न कंदो हाणे इहा 30 लख चालू आहे 30 लख चालू 28 का डी 28 तर या पहिरियों मां दरो तो 40 पकड़ो अच्छा हा पहिरियों माड़ो इहो तो इन पुठियां ठहियल न साईं पुठियां एक्स्ट्रा पोहा चकरियूं भाई फोटो नथा कढो मुंहिंजो ख़बर पई न सिंधी माण्हू छा छा कम कनि पिया असां ब्यास वियासीं कुझु बि कान कल्ह कचरियूं अथव पोहा चकरियूं कचरियूं राजस्थान में भैया दादा असां ब्यास वियासीं न ॻाल्हाए आहियूं अच्छा कल्ह कोई अलॻि बात चवंदा त तव्हां ब्यास विया हा जीअं मालिक जो हुजे 50 रुपया जेको बि आइटम अथव हुजो वठी शयूं पोहा जी चकरियूं उन्हनि वड़ियूं कोन्हनि दादा वड़ियूं ताज़ी ताज़ी रोज़ ठाहींदा आहियूं असां ब्यास वियासीं त आहियूं त हाणे वरी सुभाणे टाइम ठाहींदासीं ताज़ो हिननि खे ख़बर वड़ियूं हा वड़ियूं अॼु ठाहींदो छा सुभाणे न अॼु ठाहींदो त सुभाणे खणी ईंदा तव्हां अॼु ठाहियो 3 ॾींहं लॻंदा इहे सुकण में लॻंदा न न उहो न आहे सुभाणे मूड़ियूं खणी ईंदा कचरियूं चांवर हा हा त तव्हीं किथे विकियो पोइ ठाहींदा आहियो त ग्राहकी हिते अची वठी वञनि हिते बि मोकिलींदा शॉप आहिनि में होलसेल में हिते ॾींदा आहिनि कहिड़नि शॉप्स हिते वेझो ई जेके सभु नियर बाय शॉप्स आहिनि न नियर बाय शॉप्स सिंधियुनि जा शॉप्स आहिनि हा उनखे उन्हनि खे ॾियो हे दादा पंहिंजा आहिनि सभु इहे आंटी बि ईंदा आहिनि हा हा हे बि वठी वेंदा आहिनि पंहिंजे मिट माइट फैमिलियुनि खे सभिनी खे ॾींदा तव्हांजी बेबी बि आहे न आहिनि नूंहं आहे न मुंहिंजो उहो हिकिड़ो आहे हिकिड़ो ई पुटु आहे न हे फोटो नूंहं अच्छा हा उहा जेका आहे उहा बेबी जो उहा नूंहं आहे ॿियो दादा छा आहे न न थैली में हिकु अलॻि आइटम ॾेई हा हा छा खपेव